ख़बर शामिल कंदारूं कंदकोड़ में इंसानी जाननि सां खेॾंदड़ केमिकल मिलियल खीर वकरो कंदड़ ख़िलाफ़ पुलिस ऐं ज़िले इंतज़ामिया जी कार्रवाई सगसुदो 6 मुलज़िम गिरफ़्तार कया विया आहिनि। डिप्टी कमिश्नर मनोहर मिठियाणी ऐं पुलिस अमलदारन जी प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मनोहर मिठियाणी चयो त खीर में मिलावट कंदड़नि जो गिरोह आहे। उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जे लाइ लाड़काणे खां फूड डिपार्टमेंट जी टीम घुराई आहे। उन्हनि ख़िलाफ़ जल्द कार्रवाई कई वेंदी। गिरफ़्तार मुलज़िमनि ते केस दाख़िल करे छॾियो आहे। इंटेलिजेंस कयूं अलहमदुलिल्लाह अॼु असां कामयाबु थिया आहियूं। ये जेके तक़रीबन 6 माण्हू जेके तक़रीबन पकड़िया आहिनि उहे बि रंगे हाथों पकड़िया आहिनि ऐं मलिक अब्बास उन टीम जेको आहे सुबुह जो सवेर वञी करे इन्हनि 6 ॼणनि खे पकड़ियो आहे ऐं तव्हां पाण ॾिसो था त पाउडर इहो क्लियर आहे। सो इन में हाणे असां वधि में वधि कोशिशि कंदासीं त हिनखे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾियारियूं ऐं इहो मैसेज वञे सभिनी खे त भई इहे जेको असांजे माण्हुनि खे जेको ज़हर पीआरनि पिया त इन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु क़दम खंयो वञे। ऐं मां मीडिया जो बि शुक्रगुज़ार आहियां त इन्हनि शयुनि खे टाइम में अगेन पॉइंट आउट कंदा रहंदा, असांखे ॿुधाईंदा रहंदा। पर असां बि माना इहा त कोशिशि करे रहियूं पिया त इहो असांखे प्रॉपरली जेको आहे पकड़जनि ऐं रंगे हाथों पकड़जनि। सो अलहमदुलिल्लाह अॼु असांजी कामयाबी आहे, पुलिस जी कामयाबी आहे, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जी कामयाबी आहे, तव्हांजी कामयाबी हितां अवाम जी कामयाबी आहे। सो वी एप्रिशिएट इन करे जेको आहे